मटियारी में महले बाकील पोटा पाड़े में केतरनि ॾींहं खां पाणी सप्लाई बंद हुजण सबब शहरन मनारा मस्जिद खां प्रेस क्लब ताईं रैली कढी। मुज़ाहिरीन प्रेस क्लब ऐं शहर के दौरे ते आयल एडिशनल डिप्टी कमिश्नर मटियारी इश्तियाक अहमद मंकी, मुख्तियारकार मटियारी गुलाम मुस्तफ़ा शर आॾो पानी जे सप्लाई बंद हुजण खिलाफ़ एहतजाज कयो। मुज़ाहिरीन माजिद, जमशेद, दादल, रशीद, माजिद ऐं ॿियनि जो चवण हुयो त वार्ड नंबर 4 जा रहवासी आहियूं। असांजो महलो शहर जो सभ खां वॾो पाड़ो आहे जिते गुज़िरियल 3 महीननि खां पाणी सप्लाई जो वॾो मसइलो आहे। हुन जो त हिन वक़्तु 3 ॾींहं खां पाणी बिल्कुलु बंदि कयो वियो आहे, जंहिं सबबु असांजे पाड़े में कंहिं बि घर में पाणी जी लप बि नाहे। असांजा बच्चा सख़्तु परेशान आहिनि। हिकु कोरोना सबबु बेरोज़गारी तंग कयो ऐं ॿिए पासे वरी पब्लिक हेल्थ खाते वारनि असांजे पाड़े जो पाणी बंदि करे छॾियो आहे। सदन चवण हो त बार बार पब्लिक हेल्थ खाते वारनि खे पाणी न अचण जूं शिकायतूं कयूं आहिनि। शहर जे दौरे ते आयल एडिशनल डिप्टी कमिश्नर मटियारी इश्तियाक अली मंगी आॾो मुतासिरन एहतजाज कयो, जंहिं बाद हुन वाटर सप्लाई स्कीम जो दौरो करे शहरनि खे पाणी फ़रहामी जो यकीन ॾियारियो।